नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे कंडियारो खां ख़बर ॾींदा हलूं त सिगा शाह कंडियारो पारां ॿोलियुनि जे आलमी ॾियारे जे मौक़े ते शहर जे टाउन कमेटी हॉल में हिकु सेमिनार थी गुज़रियो। सेमिनार खे ख़िताब कंदे डॉक्टर अल्ताफ़ जोखियो, प्रोफेसर अली रज़ा काज़ी, प्रोफेसर अब्दुल सत्तार अबड़ो ऐं ॿियनि चयो आहे त ॿोलियूं क़ौमुनि जी सुञाणप रहियूं आहिनि। हिन वक़्तु दुनिया में अटकल 7000 ॿोलियूं ॻाल्हायूं पियूं वञनि, जिन में 4000 ॿोलियूं पंहिंजे अल्फ़ाबेट सां मौजूदु आहे। हिन चयो त दुनिया जी 100 खां मुख्य ॿोलियुनि में सिंधी ॿोली जो नंबर 50 आहे, जॾहिं सिंधी ॻाल्हाईंदड़नि जो तादाद करोड़नि में। हिन चयो आहे त हिन वक़्तु सिंधी ॿोली हिकु सगारी ॿोली तौरु दुनिया में पंहिंजे मक़ाम ते बीठल आहे, जंहिं सबबु सिंधी ॿोली खे को बि ख़तरो न आहे, छो त सिंधी ॿोली जूं पाड़ूं सिंधी ॻाल्हाईंदड़नि में खुतल आहिनि। हिन वधीक चयो त सिंधी ॿोली हिन वक़्तु जदीद टेक्नोलॉजी में शामिल थी चुकी आहे, जंहिं सबबु सिंधी ॿोली महफ़ूज़ बणियल आहे। हिन मुतालबो कयो त सिंधी ॿोली जे पास थियल 72 जे एक्ट तहत सिंधी ॿोली खे सरकारी तौरु प्राइवेट इदारनि में पढ़ायो वञे। हिननि चयो आहे त मुल्क जी पार्लियामेंट में ॿोलियुनि जो बिल गुज़िरियल 16 साल खां रोड़े जो शिकार आहे, जेको फौरी तौर ते पास करे सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली क़रार ॾिनी वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।